नाज़रीन, मोरे वेझो पुलिस कार्रवाई करे कराची में अगवा थियल मासूम नीगर के बाज़ियाब कराइण ऐं ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान हिकु पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अख्तर लगारी। जी अख्तर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ये मोरो भरसा है गोठ टपाल माछी जंहिंमें कराची मलीर जी शाह लतीफ़ टाउन मां कुछ ॾींहं अॻु हिकु मासूम 3 सालनि जो नींगर मोहम्मद ज़ैन अगवा कयो वियो हो ऐं टेलीफोन मोबाइल ज़रिए उन्हनि धाड़ेलनि वारसनि खां 2 करोड़ रुपया नींगर जी बाज़ियाबी लाइ भुंग तलब कई हुई। मोबाइल फोन ट्रेस ज़रिए कराची पुलिस ऐं मोरो पुलिस गॾियल कार्रवाई करे गोठ टपाल माछी ते चढ़ाई करे उन ते कड़ो चारे हिकु घर ते छापो हणी मासूम अगवा कयल मोहम्मद ज़ैन खे बाज़ियाब करायो ऐं बासलामत बाज़ियाब कराए 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस सां पिणु उन्हनि मज़ामत कई। कराची पुलिस हिकु अहलकार पिणु ज़ख़्मी थियो आहे। पुलिस उन्हनि 2 अगवा कंदड़ जवाबदारनि खे कराची खणी वई ऐं हुन जा जेके माइट हुआ उहे बि हुन सां पुलिस सां गॾु मासूम नीगर खे बाज़ियाब करे उहे बि कराची रवाना थी विया आहिनि। जॾहिं त कराची जे मलीर शाह लतीफ़ टाउन थाणे ते अहिड़ी अगवा जी संदसि वालिद अबू बकर पिणु FIR दाख़िल करायल आहे। जी अख्तर, महिरबानी अवां जी।